गोलाची में रोड ते सुतल बोर्ड मुतासिर मथा ट्रोल चढ़ी पियो, 3 ॼणा फौत थी विया। वासन तरफां धरणो हई पियो आहे। हिन वक्त कराची गोलाची मेन रोड ते मौजूद आहियां। अॼु इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हे बोर्ड मुतासिर आहिनि, जेके पोयां औरतूं आहिनि, ॿार आहिनि, जेके सुबुह खां रोड ब्लॉक करे बीठा आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। अॼु सुबुह 24 व्हीलर जेको टेलर आहे, उहो टेलर जेको हिक ई घर जे भातियुनि तां जेको चढ़ी वियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 जेके घर भाती आहिनि, हिकिड़ो जेको आहे इनायत आहे 22 साला, हिकिड़ी 15 साला अफशां आहे ऐं 13 साला वसीमा जेकी आहे छोकिरी आहे, उहो फौत थी चुका आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हे बोर्ड मुतासिर गुज़िरियल 15 ॾींहं खां थी ऐं हे जेके टेंट लॻा पिया आहिनि, हे रोड ते बिल्कुलु लॻा पिया आहिनि। तव्हां पोएं पासे ॾिसी सघो था त हुन पासे पाणी लॻो पियो आहे। हिन जो घर, हिन जो ॻोठ मुकमल हिन वक़्तु पाणीअ में जेको आहे ॿुॾल आहे। गुज़िरियल 15 ॾींहं खां वठी हे जेके मुतासिर आहिनि हिन रोड ते मौजूद आहिनि। हे 15 ॾींहं खां ख़ैर महफ़ूज़ थी रोडनि जे किनारे ते वेठल आहिनि। ऐं हिन वक़्तु बि अॼु जेको वाक़ियो पेश आयो आहे, हिक ई घर जा 3 भाती जेके आहिनि से टेलर जे चढ़ण जे करे फौत थी चुका आहिनि। घर में कोराम मथो पियो आहे, पर अफ़सोस आहे गुज़िरियल 3 कलाक खां ई रोड बंदि लॻो पियो आहे। रोड बंदि हुअण जे करे सवें जेके आहिनि त गाॾियूं हिते बीठल आहिनि। ऐं हिन वक़्तु DSP एजाज़ शेख जेको आहे सो उहो बि आयो आहे ऐं रोड मुकमल जेको आहे सो बंदि लॻो पियो आहे।